अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां सिखंदासीं टेंसन जे बारे में। असां इंग्लिश सिखण जी कोशिशि त कंदा आहियूं, पर इंग्लिश खे सिखण लाइ उहे कहिड़ा बुनियादी उपाउ आहिनि जेके असांखे कॾहिं बि विसारणु न खपनि। जीअं सिंधी असांजी मादरी ज़बान आहे, उनखे ॻाल्हाइण लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि जीअं हलंदड़, गुज़िरियल ऐं ईंदड़ वक़्त जी ज़रूरत पवंदी आहे। अहिड़ीअ रीति कंहिं बि ज़बान खे सम्झणु या लिखणु ऐं ॻाल्हाइण जे लाइ उन्हनि ई वक़्तनि जी ज़रूरत पवंदी आहे। असांजो अॼु जो टॉपिक आहे इंग्लिश, माना अंग्रेज़ी कीअं सम्झिजे। इंग्लिश जा बुनियादी ज़मान यानी टेंस। अॼु असां पढ़ंदासीं टेंसन जे बारे में। टेंस जी डेफिनेशन आहे द वर्ड टेंस which has been taken from Latin which was tempus alternatively time। मथे सम्झोसीं त ज़बाननि खे ॻाल्हाइण लाइ मुख़्तलिफ़ ज़बाननि वक़्तनि जी ज़रूरत पवंदी आहे। हाणे बुनियादी वक़्त सम्झासीं, पर इंग्लिश जे अंदरि उन्हनि वक़्तनि जो कमु छा आहे ऐं उहे वक़्त केतिरनि भाङनि में विरहायल आहिनि, उहो सभु कुझु सम्झंदासीं। पहिरियों आहे इंडेफिनाइट, मतिलबु अणॼाण, जंहिंजी ख़बर न हुजे, जेको शेड्यूल तहत या एवरीडे वर्क मतिलबु रोज़मर्रा जो कमु हुजे। ॿियो आहे कंटिन्यूअस, मतिलबु जारी हलंदड़। टियों आहे परफेक्ट यानी मुकमल, जेको मुकमल थी चुको आहे, इन खां अॻिते न हलणो आहे न हलंदो। ऐं आख़िरी आहे परफेक्ट कंटिन्यूअस, मतिलबु त मुकमल तौर ते जारी ऐं हलंदड़। जॾहिं असां टिनि वक़्तनि में चइनि कमनि खे अंजाम ॾींदासीं त 12 टेंस मतिलबु ज़मान ठहंदा। अॼु जे वीडियो में सम्झण लाइ एतिरो काफ़ी आहे। वरी मिलंदासीं अॻिले वीडियो में। असां अॻिले वीडियो में अव्हांखे टेंसन जी मुकमल मालूमात ऐं उन्हनि जी बनावट, जुमिला पूरा करणु सेखारींदासीं। तेसीं ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे रखो ऐं बेल आइकन जी निशानी खे क्लिक करणु न विसारींदा, त जीअं असांजा नवां वीडियोज़ अव्हां ताईं पहुचंदा रहनि।